छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजो कुदरतूं पाण जाने पाण थो तूं रब पांजूं हिकमतूं पाण जाने पाण थो तूं रब पांजूं हिकमतूं छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजो कुदरतूं छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजो कुदरतूं तो कयो आदम पैदा बिना बाबे अमा तो कयो आदम के पैदा बिना बाबे अमा फ़क़त ईसा के ॾिनी तो माउ बस मालिक अञा तुंहिंजी कुदरत जा किसा पढ़ंदे मिलनि थियूं राहतूं तुंहिंजे कुदरत जा किसा पढ़ंदे मिलनि थियूं राहतूं पाण जाने पाण थो तूं रब पांजूं हिकमतूं छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजो कुदरतूं थिए न पैदा शख्स जो मुंहिंजी करे शाही ख़त्म थिए न पैदा शख्स जो मुंहिंजी करे शाही ख़त्म की सकिया फिरऔन केॾा थे न मूसा जो जनम की सकिया फिरऔन केॾा थे न मूसा जो जनम पाले तो फिरऔन जे घर मूसा के बइज़्ज़तूं पाले तो फिरऔन जे घर मूसा के बख्शूं इज़्ज़तूं पाण जाने पाण थो तूं रब पांजूं हिकमतूं छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं पुत्र जो यूसुफ थियो जुदा याकूब जो छा हाल थियो रोई रोई या नबी याकूब थी बेनूर वियो पुत्र जो यूसुफ थियो जुदा याकूब जो छा हाल थियो रोई रोई आ नबी याकूब थी बेनूर वियो दीद अखियुनि जी वरी पहराण सां थियूं फरहतूं दीद अखियुनि जी वरी पहराण सां थियूं फरहतूं पाण जाने पाण थो अल्लाह पांजूं हिकमतूं छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं बाह में उछलियो वयो तुंहिंजे खलीलुल्लाह के बाह में उछलियो वयो जॾहिं खलीलुल्लाह के हुकुम तुंहिंजे रब बिना आ कहिड़ी ताक़त बाह के हुकुम तुंहिंजे रब बिना आ कहिड़ी ताक़त बाह के अमर तुझे सां ख़त्म थियूं बाह मां सभु फितरतूं अमर तुझे सां ख़त्म थियूं बाह मां रब फितरतूं पाण जाने पाण थो तूं रब पांजूं हिकमतूं छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं तो मच्छीअ जे पेट में यूनुस रखियो ज़िंदह मिठा पोइ वरी ॿाहिरि सलामत तो कढियो ज़िंदह मिठा तो मच्छीअ जे पेट में यूनुस रखियो ज़िंदह मिठा पोइ वरी ॿाहिरि सलामत तो कढियो ज़िंदह मिठा थो ठरे अफ़ज़ल अब्बासी लिखंदे तुंहिंजूं अज़मतूं थो ठरे अफ़ज़ल अब्बासी लिखंदे तुंहिंजूं अज़मतूं पाण जाने पाण थो अल्लाह पांजूं हिकमतूं
छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं